नवंदेरो रिपोर्ट राहिल अब्बास कलोरो नवंदेरो भरिसां ॻोठ मौर्या फ़कीर जा रवासी पुरसरार बीमारी में हिक घर जा 5 भाती मुब्तला मसीहा जा मुंतज़िर तफ़सील मौजिब नवंदेरो भरिसां ॻोठ मौर्या फ़कीर जे रवासी निज़ामुद्दीन कौरी जे घर में 5 ॼणा माज़ूर जिन में संदसि 3 न्याणियूं बिल्किस खातून शीना खातून शमशाद खातून ऐं 2 पुटनि एजाज अली ऐं शिराज अली पुरसरार बीमारी सबब माज़ूर थी विया। घुमण फिरण खां लाचार हिक खट ते पियल लाचार इलाज करण लाइ वस वारनि जी राह तकण लॻा जॾहिं त माज़ूरनि जे वालिद आमलदीन कौरी साफ़िन खे तफ़सील ॿुधाईंदे चयो आहे त असां गरीब मिस्किन माण्हू आहियूं, पेट पालण में पूरा आहियूं, बचनि जो इलाज किथां करायूं। ॿिए पासे माज़ूरनि मीडिया अॾो लुड़क हारींदे चयो त असांजो पीउ ऐं माउ पीउ आहिनि, हुननि में कमाइण जी ताक़त नाहे, वस वारा असांजो इलाज कराइनि जीअं असां बि आम माण्हुनि वांगुरु जिंदगी सुठे नमूने गुज़ारे सघूं। माज़ूर भेण बाहिरन वज़ीर आज़म इमरान खान, पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी MPA फरियाल टालपुर ऐं ॿियनि वस वारनि खे अपील कई त खुदारा असांजो इलाज ऐं माली मदद कई वञे जीअं असां बि आम माण्हुनि वांगुरु जिंदगी गुज़ारे सघूं।